मलेर मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे जेलुनि जे सुधारे लाइ सूबे ऐं वफ़ाक़ी सरकार जी गॾियल ताउन सां हथ जे हुनर फाइन आर्ट जदीद सिख्या कंप्यूटर जो कोर्स कंदड़ कैदियुनि लाइ मलेर जेल में एवार्ड तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वज़ीर आज़म पाकिस्तान यूथ प्रोग्राम चेयरमैन राणा मशहूद अहमद खान, DIG जेल मोहम्मद हसन सैतो प्लस जे एडवोकेट अल्ताफ कोसो, मलेर जेल सुप्रिंटेंडेंट अरशद शाह ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे राणा मशहूद अहमद खान चयो त सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत इन ते ध्यानु ॾेई रही आहे त अवाम खे रोज़गार फ़राहम कयो वञे। ज़िंदगी में हर इंसान खे मौक़ो मिलणु घुरिजे। जेलुनि में कैदियुनि जे इस्लाह लाइ हीउ प्रोग्राम जारी आहे। सिंध जे 3 जेलुनि में हुनरी सिख्या जारी आहे। सिंध खां शुरूआत आहे त सॼे पाकिस्तान में अहिड़ा प्रोग्राम शुरू कजनि। DIG जेल मोहम्मद हसन सैतो ख़िताब कंदे चयो त सिंध में 200 इंस्टीट्यूट आहिनि जेके मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करे रहिया आहिनि। बुकिंग सेक्टर, ज़राइत, टेक्सटाइल समेत मुख़्तलिफ़ शोबनि में जदीद ऐं हुनर जी सिख्या ॾेई रहिया आहियूं त जीअं सिंध जा माण्हू हुनर ऐं जदीद साइंसी तालीम में अॻिते अचनि। कैदी बि हिन ई मुआशिरे जो हिसो आहिनि। जेल इस्लाह घर हुजणु घुरिजे त जीअं कैदी आज़ादी बाद मुआशिरे में सुठो किरदारु अदा करे सघनि। जेलुनि मां हुनरी सिख्या वठंदड़ कैदी मुल्क समेत दुनिया में जिते बि चाहे वञनि हिन सर्टिफिकेट तहत ई रोज़गार हासिल करे सघनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।